अस्सलाम वालेकुम नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो जनता टीवी ऐं आऊं आहियां तव्हांजो नुमाइंदो खुद खैराती छो त आऊं माइटनि खे खैरात में मिलियो हुउसि नाज़रीन जीअं जीअं दुनिया तरक़ी करे रही आहे तीअं मौसीक़ी दुनिया में बि कई तब्दीलियूं अची रहियूं आहिनि पर हिते हिकु अहिड़ी नुमाइश लॻल आहे जिते पुराणे साज़नि जी जेको सो नुमाइश कई पई वञे हाणे अचो त हिन पुराणे साज़नि सां तव्हांखे मुलाक़ात करायूं अस्सलाम वालेकुम जलबतूं दबतूं बाबा छा पियो चवे फजीले था ॻाल्हाए अस्सलाम वालेकुम बाबा हथ कढे बोरिंदो रागा बाबा बोरिंदो रागा पर माइक में चेक करना महिरबानी जलबतूं दबतूं इहो छा आहे बोरिंदो रागा इहो बोरिंदो रागा आहे ॾाढो बद फजीलो रागा आहे जलबतूं दबतूं बोरिंदो रागा बाबा ने बोरिंदो रागा असां वॾनि खां वठी असल सदियुनि खां चवंदा आहिनि इहो शादियुनि में मवादियुनि में इहो ॻाईंदा हुआ असां वॾा असल हूंदा हुआ जलबतूं अच्छा नाज़रीन तव्हां ॿुधो त हिननि जा जेके अब्बा ॾाॾा तॾा जेके गुज़ारे विया दुनिया मां उन्हनि जो छॾियल वरसो आहे इहो राग आहे हिनखे नालो आहे बोरिंदो राग नाज़रीन मुंहिंजे पासे में हिकिड़ो हेठि हिकिड़ो अमरा वेठल आहे अचो त हिन सां मुलाक़ात करूं अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम अबा किथे वालेकुम सलाम अच्छा एडी कोया नु कोर पे अबा यो छा पे वजाइए साईं घोटे शादी में वजाइंदा आहियूं ने मुतो साज चयो वेंदो आहे अच्छा यो मुतो आहे मुतो साज ही त तू जड़ो मिसाल फिट करे बिठो ना साईं ये असल में वजंदो अन्यर का ना इन साजा ही असल साजा असल साजा पुराने दौर जो साजा उन टाइम ते तमा वजाइंदा हुआ त यो असां जे नाज़रीन के वजाइ ले खरियो गुजर न साज यो कियो देना बाकी तो बस बाबा बस या बस रुगो या री आयो को साज जबो जा नाज़रीन आयो मुक्तो साज हाने चो बस में को हमरा बिठला इने का पूछो दे केड़ो साज में वजाए अस्सलाम वालेकुम ओ बाऊ ये भगवानी ठग्या बात में कट पोगाला मुसा जी यो करो बगल में लगो पे ने करे जंगे घर साल कोई ये शर्त ये ने सत सुरी चवंदा आहिनि अच्छा ये शर्त नहीं है जी हां ने सत सुरी चवंदा चवंदा अंग्रेजनि जो दौर जी आहे है यो अंग्रेजी दौर जो साज है हां यो तवा किथे वजाइंदा हुआ सही असां अंग्रेजनि जे बंगलनि में वजाइंदा हुआ अच्छा अंग्रेजनि जे बंगले में वजाइंदा वो आवा के वो इनाम वगैरह ॾींदा हां सही असां के वॾा इनाम ॾींदा हुआ अच्छा त मन तवा जो गुज़ारो सरनाई ते पुराने दौर जी आहे पुराणो हाणे आवा के कोन्दा दावतूं ॾींदा न हाणे अंग्रेज गुज़ारे वे न पोयां जो औलाद कॾहिं कॾहिं घुराईंदी आहे कॾहिं घुराईंदा आहिनि हां हां अच्छा नाज़रीन आवा ॾिठो त सरनाई साज़ आहे ही पुराने दौर जो साज़ आहे अंग्रेजनि जे दौर जो साज़ आहे हिनखे सरनाई साज़ चइबो आहे हिनखे पुराने दौर में वॾी इज़त हुई पर हिन दौर में हिनखे का बि अहमियत कोन्हे इहो हाणे असांखे महिरबानी करे हिन नाज़रीन खे इहो सरनाई साज़ वॼाए ॾेखारियो हाज़िर जज्बाती नथी नाज़रीन तव्हां ॾिठो इहा शरनाई बि तू पाण जो चापलू बकर बदो ॾिठो छा पियो वॼाई भाई ये रागा को राग पुराने जमाने जो खगी रागा खगी अच्छा ठगी राग ठगी हां ये असांजा बंडा जो पुरानो वर्ष में हां अच्छा यो खगी राग अच्छा यो जगह यू वॼाईंदा हुआ वो आवा के माण्हू केड़ो नाम ॾींदा हुआ भाई माण्हू असांखे भाषा घुराईंदा हुआ असीं विदाजी वग़ैरह घुराईंदा पोइ अने मुकुलींदा खगी ॿुधाए पोइ
वासा गाने में मिली आसी खली गाली कोट अवन अन्न लपरी ना ने करे हेडी सारी खगी हणदा आसी लोग यो रागो हो को नादिन आवा ही बुतो ही खगी राग है इनके खगी राग चबो है उन दौर में ए जमींदार लगिया ही खगी राग वजाइंदा वा इनन के बुक अन्न जो बनदो है चल उन में कुछ हुंदा हां ने रसूल हिन बादे को हमला पिछवा रसूल केरो साथ वजाए रहेगा अतो दरना मुलाकात करू अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अब जिन्ना में कटे छा नहीं जंग राजा अच्छा जंग जो राजा ई जंग में धराड़ गईंदा मु तो का जात तो कोन पूछी त तू टांग गई है ई चंग बुधवा तो जंग चंग जो बजाई ना धराड़ अच्छा जंग में बेलन में बजाई ना धराड़ जेके माल चारी ना हां पुराने दौर में वो चंगा वो बजाए ना बुधाए साईं नादी जो बुधायो वाह 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 बस बाबा बस हवा निकली हाल कर नाज़रीन यो पुराने दौर जा सारा अच्छा आजा प्रोग्राम ना बदल रहे अस्सलाम वालेकुम अदाई केड़ी हड़ताल में वजाइए ए फकीर देख बाबा फकीर एरा मुस्का गाना ये ना हिसाब में वजाइए वावल थोड़ा बगल में ये वावल है तो ये केड़ो साज है ये है वावल अज में ये दौल से ना कोन दा अच्छा ये शादी में सी बजाइंदा वो बगल वजा मारूंगा पैसा पलंदा हां नाज़रीन ये वावल भी तव्हां रखो ऐं मुख़्तलिफ़ साज़नि जी नुमाइश लॻल आहे तव्हांखे असां ॾेखारी आहे ऐं यकीनन हे पुराणा साज़ तव्हांखे ज़रूरु पसंदि आहे त ॾिसंदा रहो जल तब टीवी।